मुंहिंजी मानो सां मिलो, प्यारी प्यारी ऐं नंढड़ी, नरम नरम वारनि वारी मुंहिंजी मानो। अड़े मानो छा करे रही आहे? कॾहिं दॿे जे अंदर इनसाइड त कॾहिं दॿे जे ॿाहिरि आउटसाइड। इनसाइड आउटसाइड। अड़े किरी न पवे मानो। उफ, ॾिसो हाणे मानो छा करे रही आहे। मानो टेबल जे मथां टपो ॾेई रही आहे। मानो इज जंपिंग ओवर द टेबल। अड़े मानो किॾां वई? इहा त टेबल जे हेठां लिकी वई। मानो is sitting under the table. Over, under. मानो पखियुनि जे पोयां हेॾे होॾे डोड़ंदी रहे थी। Birds are flying above the trees. पोइ मानो वण ते चढ़ी, पर हाणे मानो हेठि कीअं लहंदी? मानो look at the log below. Above, below. मानो खे ऊन जे गोटे सां खेॾणु ॾाढो पसंदि आहे। कॾहिं उनखे धिको ॾे परे थी करे far, वरी डोड़ींदे उनजी वेझो थी वञे near. Far, near. मानो शरारती त आहे पर अकलमंद बि ॾाढी आहे। रोड क्रॉस कंदे हमेशा सॼे ऐं खॿे तरफ़ ॾिसंदी आहे ऐं पोइ रोड क्रॉस कंदी आहे। राइट, लेफ्ट। मानो जी कहाणी त असां ॿुधी। हाणे तव्हां हिननि तस्वीरनि खे ॾिसो ऐं शयुनि जी सही पोज़ीशन ॿुधायो। Is the bear inside or outside the box? बिल्कुल सही। It's outside the box. The owl is over or under the umbrella? Correct. It's under the umbrella. Am I near or far from the tree? बिल्कुल सही। I am far from the tree.